बे पासे असां ख़बर शेयर कंदासीं भिटशिया मां, जिते नेशनल हाईवे ते ॿिनि धारदार रोड हादसनि में 2 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त फ़ौतियलनि जे लाशुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अमां ताईं ख़बर पहुचायूं पिया भिटशिया मां, जिते नेशनल हाईवे ते 2 धारदार हादसनि में 2 ॼणा फ़ौत थिया आहिनि, जॾहिं त पुलिस जो चवणु आहे त वाक़िअनि बाबति जांच कई पई वञे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। भिटशिया नेशनल हाईवे ते 2 धारदार हादसनि में 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। लाश अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे त वाक़िए बाबति वधीक जांच कई पई वञे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया भिटशिया मां, जिते नेशनल हाईवे ते 2 धारदार हादसनि में 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त फ़ौतियुनि जा लाश अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया भिटशिया वेझो नेशनल हाईवे ते 2 धारदार हादसनि में 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। भिटशिया मां असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुस्तक़ीम समूह। जी मुस्तक़ीम, छा अपडेट्स आहिनि, कीअं हादसो पेश आया आहिनि? जी मुस्तक़ीम, कीअं हादसा पेश आया आहिनि, आगाह कजो। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया भिटशिया वेझो नेशनल हाईवे ते 2 धारदार हादसनि में 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि, जॾहिं त फ़ौतियुनि जा मड़ अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त वाक़िअनि बाबति जांच कई पई वञे। अहम ख़बर बाबति तव्हांखे आगाह कंदासीं। भिटशिया में नेशनल हाईवे ते 2 धारदार हादसनि में 2 ॼणा फ़ौत थी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। भिटशिया मां असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर मुस्तक़ीम समूह। जी मुस्तक़ीम, छा अपडेट्स आहिनि, कीअं हादसा पेश आया आहिनि? हेलो जी जी मुस्तक़ीम, छा अपडेट्स आहिनि, आगाह कजो। जी भिटशिया नेशनल हाईवे रोड हादसा रोड जो महमूल बणिजी विया आहिनि। उहो ई सबबु आहे जो अॼु भिटशिया भरिसां नेशनल हाईवे ते 2 धारदार रोड हादसनि में हिकु नौजवान समेत हिकु ज़ाहिरी निगरी फ़ौत मौक़े ते फ़ौत थी विया। इन सिलसिले में मालूम थियो आहे त हादसे में फ़ौत थियल नौजवान फ़रक़ अली राजत भिटशिया जो रहवासी हो, जॾहिं त हिकु ॿी रोड हादसे में फ़ौत थी वियल ज़ाहिरी निगरी भिटशिया जी ज़ियारत लाइ भिटशिया अची रही हुई त इन जो हादसो थी पियो। इन सिलसिले में इहो मालूम थियो आहे त 2 रोड हादसा भिटशिया भरिसां नेशनल हाईवे ते पेश आया, जंहिंखां पोइ भिटशिया वासी नौजवान जो लाश भिटशिया आंदो वियो, जंहिंखे ज़रूरी कार्रवाई बैदि कुझु ई देरि में जना नमाज़ बैदि फौरी तौर सां अबार कब्रिस्तान में तब्दील कई वई आहे। इन सिलसिले में इहो मालूम थियो आहे रोड हादसा तेज़ रफ़्तारी धुंध जे करे थी विया आहिनि। ॿिए पासे इहो मालूम थियो आहे भिटशिया पुलिस जो इहो चवणु हो भई रोड हादसो जेको हो तेज़ रफ़्तारी सबबु थियो आहे। इहो भई भिटशिया में जेके इलाइक़े वासियुनि जा जेके चोॿल आहिनि, इन मालूम थियो आहे त जेको भिटशिया वासी जेको नौजवान तक़रीबन 40 साल फ़र्क़ राजर फ़ौत थियो आहे, उहो पहिरें चिंची रक्षा में लॻो, हुन खां पोइ जेको पोयां हुनखे गाॾी लॻी वई, जंहिंखां पोइ मौक़े ते फ़ौत थी वियो। जॾहिं त जेका ॿी निगरी जेका भिटशिया दरगाह ते ज़ियारत लाइ अची रही, उहा फ़ौत थी वई, हुनखे वास पंहिंजे अबारे ॻोठु खणाए विया आहिनि। जी ठीकु आहे मुस्तक़ीम, वॾी महिरबानी तफ़सीलनि खां आगाह करण लाइ।